फेडरल बोर्ड ऑफ रेवेन्यू (FBR) अहिड़नि माण्हुनि जे ख़िलाफ़ कार्रवाई तेज़ करण जो फ़ैसिलो कयो आहे जंहिं जी आमदनी ते घणी आहे पर इहे अञा ताईं टैक्स नेट खां ॿाहिरि आहिनि। इन दौरान अटकल 73,000 अहिड़नि डॉक्टरनि ऐं ॿियनि माण्हुनि जी निशानदेही कई वई आहे जेकी ॻरी आमदनी जे बावजूदि टैक्स गोशवारा जमा न आहिनि कराए रहिया। FBR ज़रियनि मूजिबि अहिड़नि माण्हुनि जी निशानदेही बैंकिंग डेटा, मिल्कियती रिकॉर्ड, महांगियुनि गाॾियुनि जी मालियत ऐं वॾी माली ॾेती लेती जी बुनियाद ते कई वई आहे। रिपोर्ट में ॿुधायो वियो आहे त केतिराई डॉक्टर निजी अस्पतालनि, क्लिनिक्स ऐं लेबोरेटरीज़ मां लखें रुपया माहवार कमाए रहिया आहिनि पर बाक़ाइदा टैक्स फाइलर न आहिनि। इख़्तियारियुनि जो चवणु आहे त नॉन फाइलर्स ख़िलाफ़ मरहलेवार कार्रवाई कई वेंदी जंहिंमें नोटिस, ऑडिट, बैंक अकाउंट्स जी जांच ऐं कानूनी सज़ाऊं शामिल थी सघनि थियूं। FBR वाज़े कयो आहे त कंहिं बि शोबे सां ताल्लुक़ रखंदड़ माण्हुनि जेके आमदनी रखे थो त टैक्स ॾियणु इन जी कानूनी ज़िम्मेवारी आहे। FBR इख़्तियारियुनि मूजिबि टैक्स नेट खे हथी ॾियणु मुल्की मईशत जे इस्तेहकाम लाइ तमामु घणो ज़रूरी आहे जॾहिं त ईमानदार टैक्स ॾींदड़नि ते भार घटि करण जे लाइ टैक्स चोरी जे ख़िलाफ़ सख़्त क़दम खंया पिया वञनि। इख़्तियारियुनि इशारो ॾिनो आहे त ईंदड़ कुझु ॾींहनि में ॿियनि पेशावर शोबनि सां ताल्लुक़ रखंदड़ नॉन फाइलर्स जे ख़िलाफ़ बि अहिड़ी नोयत जूं कार्रवायूं कयूं वेंदियूं।